नाज़रीन, ڇلهيار में यंग सोशल रिफॉर्मर्स की मरकज़ी टीम तरफां 100 खां वधीक ग़रीब ख़ानदाननि जी माली सहायता लाइ राशन ऐं ॿियो सामान विरहायो वियो। उन हवाले सरसूता आबिद लोंघाणी जी रिपोर्ट। कोरोना जी टीं लहर दौरान थरपारकर के मुतासिर दिहाड़ीदार मजदूरन की सहायता लाइ यंग सोशल रिफॉर्मर्स की मरकजी टीम थरपारकर पहुती, जिते ڇलهيار यंग सोशल रिफॉर्मर्स फाउंडेशन तरफां 100 गरीब खानदान में राशन तक़सीम किया वियो। मुस्तहिक माण्हुनि खे राशन ॾियण दौरान यंग सोशल रिफॉर्मर्स फाउंडेशन के मरकजी अगवान इम्तियाज़ नूर कुंबर जो चवणु हो त हिन वबा जे ॾुखे टाइम ऐं ईद जी ख़ुशी टाइम सरहदी वारनि खे फ़र्ज़ थिए थो त ग़रीब जेकी का बि शइ ख़रीद नथा करे सघनि उन्हनि जी वसायर मदद कई वञे। अने फ़र्ज़ जी अदायगी लाइ यंग सोशल रिफॉर्मर्स उहा कमु मूंखे सौंपियो आहे, जंहिं तहत ग़रीबनि में असां राशन विराए रहिया आहियूं। उनखां सिवा मेगा इफ़्तार ऐं डिनर ऐं ॿियूं सरगर्मियूं जारी आहिनि। राशन ड्राइव दौरान यंग सोशल रिफॉर्मर्स थरपारकर जो एडमिनिस्ट्रेटर मुमताज़ नूर कुंबर, मंजूर कुंबर, ख़ालिद हुसैन समेजो, रईस अहमद समेजो ऐं शहबाज़ कासमणी ऐं ॿियनि शिरकत। स्पेशली हींअर कोरोना जे करे मुतासिर थिया आहिनि जेके दिहाड़ीदार या मज़दूर तबिको आहे, जेके घरनि ते महदूद थी विया आहिनि, उन्हनि जे घरनि ताईं राशन पहुचाइण जे सिलसिले में अॼु असांजी टीम थरपारकर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मौजूदु आहे। उनखां सवाइ वायसर फाउंडेशन तरफ़ां रमज़ान शरीफ़ में मेगा इफ़्तारीज़ थरपारकर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अरेंज कराई वियूं आहिनि। अञा बि असांजो फ्यूचर प्लान्स आहिनि, मेगा इफ़्तारीज़ आहिनि ऐं टेक अवे इफ़्तारी आहे। असांजी टीम वॉलंटियर दोस्त इहे सरगर्म अमल ऐं अमली मैदान में मौजूदु आहिनि थरपारकर में। इन कोरोना जहिड़े मौज़ी मर्ज़ में जेके असांजा माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी ख़िदमत लाइ पूरे थरपारकर समेत ڇलهيار में भी राशन विरायो वियो। उन हवाले से असीं थोराइता आहियूं यंग सोशल रिफॉर्मर्स की टीम जा वॉलंटियर दोस्तन जा जेके असां सां सहकार करे रहिया आहिनि। अॻिते लाइ बि असां वधि खां वधि कोशिशि कंदासीं जेके कोविड जी हीअं थर्ड वेव में जेके बोरियत तबिको हीअं मुतासिर थियो आहे उनजी वधि खां वधि मदद कई वञे। राशन डिस्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं ऐं इन खां अॻु में बि असां ڇलهيار ऐं उनजे भर पासे ते केतिरनि ॻोठनि में राशन असां विरायो आहे। तक़रीबन हींअर असां 100 राशन विराए रहिया आहियूं ऐं ڇलهيار ऐं उनजे भर पासे ॻोठनि में। ऐं इहा ई कोशिशि आहे त जेतिरो वधि खां वधि मुस्तक़ माण्हुनि खे राशन पहुचे असांजी कोशिशि। कैमरामैन फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंघाणी, मेरान टीवी, ڇलهيار।